मठियारी तालके जी यूनियन काउंसिल शेर मोहम्मद ठोड़ा ते चेयरमैन जी सीट लाइ इलेक्शन विढ़ंदड़ उम्मीदवार हाजी अहमद मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांखे पीपल्स पार्टी ऐं ॿियनि सियासी पार्टियुनि तरफ़ां मुसलसल नज़रअंदाज कयो वियो आहे। हुननि मीरनि पीरनि भोतारनि असांखे कुझु नाहे ॾिनो, जंहिं सबबि अवाम जे इसरार ते आऊं ऐं असांजो पैनल जमायत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां बलदियाती इलेक्शन में हिसो वठी रहिया आहियूं। यूसी शेर मोहम्मद ठोड़ा जो अवाम असां सां गॾु आहे। इंशाअल्लाह पैनल समेत कामयाब थी अवाम जी उम्मीदनि ते पूरो लहंदासीं। इलेक्शन में कामयाब थी अवाम जी ख़िदमत कंदासीं। यूसी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में अवाम सां गॾिजाणियूं थी रहियूं आहिनि, जंहिंमें असांखे अवाम तरफ़ां भरपूर मोट मिली रही आहे। यूसी शेर मोहम्मद ठोड़ा जो अवाम 24 जुलाई ते असांखे वोट ॾेई कामयाब कंदो, जेका अवाम जी कामयाबी हूंदी ऐं 24 जुलाई असांजी फतह जो ॾींहुं साबित थींदो।